भाई तो मंसूर कॾहिं मोटंदो? मंसूर जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो त बि सुबुह साण तूं इहो सुवाल पुछंदी हुई। हाणे कुझु ॾींहंनि लाइ वियो आहे त बि तुंहिंजो इहो सुवाल लॻो अचे। छा करियां, मां आहियां, ज़मानो ॾाढो ख़राबु आहे। इहो ज़मानो ख़राबु आहे त घर में पूरजी वेही रहिजे छा? जहिड़ो ज़मानो हूंदो तहिड़ो उन खे मुंहुं ॾिबो। इंटरव्यू में अञा देरि अथसि। मूंखे चई पिए त पहिरीं यूनिवर्सिटी वेंदुसि, उते कमकार लाहींदुसि, तंहिंखां पोइ इंटरव्यू ॾियण लाइ वेंदुसि। ॾींहं त काफ़ी लॻंदसि। नौकिरी त मिली वेंदुसि? नौकिरी अॼुकल्ह त आहे शींहं जे कन में पियल। जे हूंदसि भाग भला त नौकिरी बि मिली वेंदसि। पक कान्हे? अम्मा, हिन भेरे न मिलियसि त ॿिए भेरे मिली वेंदसि। कीअं थी चवीं त नौकिरी मिली वेंदसि? वठण वारा पाणे वठी ॾींदसि। वठण वारा? छो, अव्हांखे ख़बर कान्हे छा? कंहिंजी थी ॻाल्हि करी? अम्मा, चाचे सुलेमान ऐं चाची ज़ैनब वारनि ओचितो ई ओचितो पाण वटि अचण वञणु शुरू कयो आहे त ईअं त न कयो हूंदो। मतलब पधरो पियो आहे, मतलब लिका थोरे ई रहंदा आहिनि। चाचे सुलेमान वारा पाण सां संगा बंदी करणु घुरनि था। ॿुधी, जंहिं ॻाल्हि जी तोखे मूंखे ख़बर न पइजी सघी उन ॻाल्हि जी छोकिरीअ खे ख़बर पइजी वई। हा, अरे को वक़्तु हूंदो हो त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी न्याणीअ ज़ात खे खुड़क ई न पवंदी हुई, पर जे ख़बर पइजी वई हूंदी न त बिड़क बि ॿाहिरि न कढंदियूं हुयूं। ॻाल्हि ॼण खूह जे तरे में वञी किरंदी हुई। केॾो न वक़्तु बदिलजी वियो आहे। रुगो वक़्त जी ॻाल्हि कोन्हे, पाण ॿिन्ही बि औलाद खे छूट छॾे ॾिनो आहे। जेको मुंहं में थो अचेनि चई था छॾनि। अरे मंसूर जी मां, इन में तुंहिंजो मुंहिंजो ॾोह कोन्हे। दरिया जॾहिं उथल खाईंदो आहे त दरिया खे बंदि ॾेई झले सघिजे थो, पर वक़्तु जॾहिं उथल खाईंदो आहे त उन खे को बि बंदि न झलींदो आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। पतो कयो याकूब? हाओ साईं। मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुधजांइ। ॿाहिरां ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं आहिनि ऐं अंदर में ॻाल्हियूं टियूं हूंदियूं आहिनि। मूंखे अंदर जी ॻाल्हि खपे। समझा थो साईं। छा मामिलो? साईं, जेका छोकिरी ढाड़ेलनि वारे केस में झलियल आहे उन खे छॾाइण लाइ मंसूर साहब अव्हां खां पैसा वरिता हुआ। ही तूं कीअं थो चईं? साईं, जेकी चवां थो सो सच थो चवां, पर साईं पुलिस पैसा वठण खां इनकार करे छॾियो। पर मां ही तूं कीअं थो चईं? साईं, जेकी चवां थो सो सच थो चवां, पर साईं पुलिस पैसा वठण खां इनकार करे छॾियो। पर मंसूर ईअं कीअं कंदो? साईं, ईअं कयो अथसि। पर छो? साईं, इन्ही ॻाल्हि जी मूंखे ख़बर न आहे। किथे ईअं त कोन्हे त छोरी जो ऐं मंसूर जो पाण में? साईं, इहा ख़बर हिकिड़ी त छोकिरीअ खे हूंदी
ॿियो साईं मंसूर साहब खे हूंदी। त हिन ॻाल्हि जी हिकिड़ी ख़बर मंसूर खे हूंदी, ॿियो छोकिरी खे हूंदी। तूं हल ॿाहिरि। ठीकु आहे साईं। अम्मा जी, बाबा काल शाम खां परेशान आहे। अम्मा जेॾा उठ तेॾा लोॾा, हेॾे सारे कारोबार में परेशानियूं तो थींदियूं ई आहिनि। पर अॻे त बाबा कॾहिं एतिरो परेशान ॾिसण में कोन आयो। बाबा त परेशान थींदो ई न आहे। पोइ छा ख़्यालु आहे तुंहिंजो? मूंखे त को ॿियो मामिलो थो ॾिसण में अचे। कहिड़ो? इहा ख़बर त खेसि हूंदी। तोखे बि अम्मा वेठे वेठे लाइ जे कहिड़ा शक अची पवंदा आहिनि। माण्हू सदाईं हिकिड़े खाने में थोरी हूंदो आहे। कॾहिं कहिड़नि पूरनि में हूंदो आहे त कॾहिं कहिड़नि में। हरू भरू अची मथो खाधो अथई। तूं नालो छा अथसि? कंहिंजो साईं? हा, मंसूर। अञा ताईं न पहुतो आहे? न पोइ ॾिनो थोमांसि साईं। अचण खां लवाए वियो छा? लवण न खपेसि साईं। कीअं थो चवीं? लवण हुजे सा त सिधी सिधी न करे हा। मूं त तॾहिं घुरायोमांसि। मूंखे बि सिधी हा या न करण वारा माण्हू वणंदा आहिनि। बादशाह जो ख़ैर हुजे। हुकुम थे। दरिया खान गायब है। मूंखे ख़बर आहे। को ॾस पतो? को ॾस पतो न आहे। कोई शक शुबो? मतां जूह खां ॿाहिरि हुजे। ॿाहिरि वञण खां पहिरीं मूंखां मोकिलाए वेंदो आहे। थी सघे थो पुलिस जेवर चढ़ी वियो हुजे। गिरफ़्तारी वारी ॻाल्हि लिकी कान रहंदी आहे। पोइ अव्हां जो छा ख़्यालु आहे? मुंहिंजे ख़्याल में मारिजी वियो आहे। कंहिंजे हथां? इहा ख़बर हुजे मां त तोखे छो घुरायां हा।
या ख़बर तोखे कढणी पवंदी। ख़बर पइजी वेंदी। कीअं? जीअरा लिकी वेंदा आहिनि पर मुआ लिका न रहंदा आहिनि। पाण खां त जीअरा बि लिका न रहंदा आहिनि। दादा पंहिंजे वतन जा वण छॾण ॾाढा ॾुखिया आहिनि। पहिरीं अखियूं पूरबियूं आहिनि, पोइ घर जा दर पूरबा आहिनि। खयोसीं ॻोठ छॾींदासीं त सुख नसीब थींदा। ॻाल्हि बि कॾहिं हयातीअ में दुख सुख त ईंदा ई रहंदा आहिनि। ख़बर नाहे, असां त रुॻो दुखनि खे ईंदो ॾिठो आहे। सुख अलाए कंहिं वटि ईंदा आहिनि। सुख जो नालो ॿुधो आहे, शिकिल कान्हे ॾिठी आहे। भेण, आसरा न लाइबा आहिनि। किथां न किथां भलो थी पवंदो। असांखे त नथो सुझे अदा, पर मूंखे सुझे थो भेण। दिलदारी तो ॾे। ना दी, दिलदारी कोन थो ॾियां। कुझु न कुझु ज़रूरु थींदो। अलाए छा थींदो, किथां थींदो, केरु कंदो। भेण, मुंहिंजो हिकिड़ो यार आहे मंसूर। वॾो पढ़ियल गढ़ियल माण्हू आहे। उहो वियल आहे ॿाहिरि। मोटी ईंदो त कुझु न कुझु कंदो। अरे अदा, हुन वीचारे खे कहिड़ो मथे में सूर पियो आहे। पराई बाहि में हथ विझंदो। मुंहिंजी भेण, हिन दुनिया में कई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जे मथे में सूर पियल हूंदो आहे ऐं जेके पराई बाहि में हथ विझंदा आहिनि। सिंध गिदड़नि कान खाधी आहे अदी। अदा, अलाए कंहिंजी तो ॻाल्हि करे। आसरो न लाइ भेण, अलाह चङी कंदो। बस अदा, तूं चई थो त आसरो कोन थी लाहियां, कोन थी लाहियां आसरो। अलाह मुंहिंजी चङी कंदो दी। रख ख़ुदा ते। अलाह कंदो त गाॾी पटरी ते चढ़ी वेंदी। पाण खे क्रॉस करण जी घटी किथां न किथां ज़रूरु मिलंदी। चङो भेण, मां हाणे हलां थो। सर, जवाबदार मालिक ॾिने या जवाबदार शरीफ़ा जो ॿियो रिमांड वठणो पवंदो। बिल्कुलु वठिबो। छो न वठिबो? जांच वधीक ॾींहुं फैली सघे थी। का नई ॻाल्हि साम्हूं आई आहे छा? सर, ख़बर पई आहे त पूरी गैंग आहे। केरु केरु आहे? फ़िलहाल त हिकिड़े माण्हू जो पतो पियो आहे। नालो अथसि शहबाज़। छा कंदो आहे? सेठ सलेमान जी टैक्सी हलाईंदो आहे। सेठ सलेमान जी टैक्सी हलाईंदो आहे। तोखे ख़बर आहे त सेठ सलेमान केरु आहे? जी सर, हिन शहर जो हिकु वॾो सेठ आहे। तोखे सिर्फ़ इहा ख़बर आहे त उहो हिन शहर जो हिकु सेठ आहे, पर मूंखे ख़बर आहे त हुन जी केतिरी पहुच आहे। पर सर, शहबाज़ त नौकर माण्हू आहे। मियां शरीफ़ ख़ान, जॾहिं बि कंहिं वॾे माण्हूअ जे नौकर खे झलबो आहे त उहो नौकर पंहिंजी बेइज़ती महसूस न कंदो आहे, छो त उहो हिकु नौकर आहे। पर संदसि मालिक उहो ईअं महसूस कंदो आहे ॼण कंहिं पटके मथे थो अचेसि। इज़तदार माण्हू ई पंहिंजी बेइज़ती खे महसूस कंदा आहिनि। पर सर, ईअं त जवाबदार वेंदा हथनि मां निकिरंदा। जवाबदार हथनि मां निकिरंदा, नौकरी त न निकिरंदी। ठीकु आहे सर, पोइ ही ॿ जवाबदार काफ़ी आहिनि। ख़ैर, ईअं बि न आहे। तव्हां पंहिंजी जांच जारी रखो।
हिन गैंग में ॿिया माण्हू भी शामिल हूंदा। ॾिसंदासीं किसो किथे तो बीहे। ठीक है सर। अॼु अधु शहबाज़ आयो हो। सचपच आयो हो? हा धीअ, छा पियो चवे? चवे त हाणे ॿाहिरि निकिरण जो आसरो आहे। ॿुधी बाबा, मूं न तोखे चयो हो त चाचा ईंदो ऐं असांखे बंदि मां छॾाईंदो। उहो कीअं छॾाईंदो पुट? उहो पाण सां जहिड़ो ग़रीब माण्हू आहे। हू पाण थोरी छॾाईंदो। ऐं संदसि दोस्त आहे मंसूर नाले, चई त उहो अची छॾाईंदो। मंसूर? अमा हाणे हलो, घणी देरि थी वई? अबा न्याणी सां ॻाल्हाइण त ॾींहुं। बाबा हाणे सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा हुजा। हलो चङो चङो हलो वाह। मुझे नालो मंसूर है। आऊं पुलिस जो वॾो साहब है। जेके माण्हू बेगुनाह बचबा आहिनि उन्हनि खे छॾाई पियो। चाबियूं ॾिसजनि। इन्हनि चाबियुनि सां जेलनि जा दरवाज़ा खोलींदो आहियां। ऐं अॼु हिन बंद जो दरवाज़ो खोलण आयो आहियां। हलिया हलिया हल तय पहले हल। यस हेलो इंस्पेक्टर। हेलो समान साहब, कहिड़ा हाल? अस्सलाम वालेकुम। वालेकुम। खुश आहियो? ठीक ठाक? बिल्कुल। तव्हां ॾियो वेहो। हाँ जी, चांहि हलंदी या कॉफी? सलीमान साहब, अॼु सिर्फ़ ॻाल्हियूं हलंदियूं। तकल्लुफ़ त नथा कयो। पुलिस ऐं तकल्लुफ़ पाण में कोन ठहंदा आहिनि। हुकुम? हुकुम न, अर्ज़ु चयो। अॼु अव्हांखे थोरी तकलीफ़ ॾियण आयो आहियां। ॾियो तकलीफ़। सलीमान साहब, अव्हांखे त ख़बर आहे कुझु ॾींहं अॻु गैंग में शामिल हिकु छोकिरी। हा, इन ॻाल्हि जी मूंखे ख़बर आहे। उन गैंग में अव्हांजो बि हिकु माण्हू शरीक हो। तव्हां मंसूर जी ॻाल्हि त नथा करियो? न न, मूंखे ख़बर आहे त मंसूर अव्हांजो वेझो माइट आहे, पर हू अहिड़नि छोकरनि मां आहे जेके वण जी टारियुनि मां टिमंदड़ फुड़नि खे बि लुड़क सम्झी वण सां हमदर्दी करण वेही रहंदा आहिनि। पर हू वण जे हमदर्दी बजाए छोकिरी खे चराइण आयो। असल में मंसूर खे छोकिरी खां वधीक छोकिरी जे लुड़कनि सां दिलचस्पी हुई। इहो तव्हां कीअं था चओ? सरकार, इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे। पुलिस जा माण्हू आहियूं, राज चारिया अथऊं। असांखे ख़बर न पवंदी त ॿियो कंहिंखे पवंदी। असल में अव्हां जेको सोचो था इहा ॻाल्हि ईअं न आहे। मुंहिंजे ख़्याल में पाण असुल ॻाल्हि तां हटी वियासीं। सलीमान साहब, असल ॻाल्हि हीअ आहे त अव्हांजे हिकु अदद ड्राइवर शहबाज़ में शक आहे त हू उन गैंग में शामिल हो। शक अथव? पक त न अथव? पक त तॾहिं थींदी जॾहिं असांजी कस्टडी में ईंदो। फ़िलहाल त मुंहिंजी कस्टडी में आहे। इन लाइ तव्हां वटि हली आयो।
मां तहकीकात करियां पोइ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, अवां पंहिंजी तहकीकात जारी रखो, पोइ जेका ख़ासि ॻाल्हि हुजे त बंदे खे हुकुम कजो। ज़रूरु। पोइ हाणे इजाज़त। थैंक यू वेरी मच। खुदा खुदा हाफ़िज़। हाफ़िज़। जी साहब। बाबा याकूब खे सरकत। हाज़िर। जी साईं। याकूब ही शहबाज़ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? साईं अशराफ माण्हू आहे साईं। इहा जेका छोकिरी ॿधल हुई इन सां वास्तो अथसि? हा साईं वास्तो अथसि। त पोइ कीअं थो चए त अशराफ माण्हू आहे? साईं जिन ॾींहंनि पाण उन्हनि माण्हुनि खे प्लाट तां लॾायो हो न त मूं ई खेसि चयो हो त किथे छॾे अचनि। बसि साईं उन्हनि ॾींहंनि खां वठी संस वाक़फ़ियत आहे। किथे का ॿी ॻाल्हि त कान्हे? न साईं, वधीक पक करणी अथव त मंसूर साहब खां पुछी ॾिसो। मंसूर खां? हाओ साईं, ॿई पाण में घाटा दोस्त आहिनि। हाँ, असुल ॻाल्हि इहा आहे ॿई पाण में घाटा दोस्त आहिनि। तुंहिंजो ख्याल छा थो चवे? मूंखे कहिड़ी ख़बर आहे? छो तूं बि त खफ़ती माण्हू आहीं। सॼो ॾींहुं रुस्तम खान जी ड्यूटीअ में रहंदो आहियां। केॾांहुं वञणु ॾे त ख़बर पवे। अंदाज़ो त हूंदई। मुंहिंजे ख्याल में दरिया ख़ान क़तल थी वियो आहे। रुस्तम खान बि ईअं थो चवे। सही थो चए। पर एॾो सारो खून कीअं थो लिके? दरिया ख़ान खां वॾा खून पे ॿुॾी विया आहिनि। को सबब त हूंदो। अहिड़े क़िस्म जा खून आसानी सां ॿुॾी वेंदा आहिनि। कहिड़े क़िस्म जा? कंहिं ते अखि मेरी कई हूंदई, गैरत जी चपेट में अची वियो हूंदो। पर अख जी चोरी बि लिकी कान सघंदी आहे। धुर धुर ते मदार हूंदो आहे। कंहिं गली धुर में थो विधो हूंदई। ॻाल्हि कम जी कई अथई। सलाम अलैकुम साईं। वालेकुम सलाम। वे साईं मां हिते ठीकु आहियां। वे 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 महिरबानी साईं। जहिड़ो मंसूर असांजो पुटु आहे तहिड़ो तूं बि असांजो बच्चो आहीं। मूंखे त हाणे ख़बर पई आहे त मंसूर ऐं तव्हांजी पाण में दोस्ती आहे। जी साईं। ओ कमु कीअं पियो हले? कमु साईं ठीकु पियो हले साईं। ॾोकड़ पैसा मिलनि पिया? अलाह जो शुक्र आहे साईं। हा, कॾहिं बि को कमकार पए पोइ मूंखे ॿुधाइजांइ, हिजाब न कजांइ।
न साईं हिजाब छो कंदुसि ज़रूरु अव्हांखे ई ॿुधाइणो आहे साईं आख़िरी स्टॉप त अव्हां वटि ई करिणो आहे साईं पंज यार खे त सम्झा न छो साईं छा कयो अथसि हाँ बेवाजबियूं थो करे पैसा वठी वियो हो वरी वापसि कयईं वो पैसा वापसि करण जे लाइ त कोन ॾिनामांसि उन खां पोइ मूंखे इहा बि ख़बर नथी पए त हुन पैसा छो वरिता ऐं पोइ वापसि छो कयईं साईं हू साईं ॻाल्हि इहा आहे साईं त हा चओ चओ साईं हू वीचारी हिकिड़ी मिसकिन न्याणी आहे शरीफ़ा साईं उहा वीचारी ईअं बेगुनाह बदिजी वई हली साईं साईं मंसूर साहब जो त उन्हनि सां को वास्तो कोन्हे को पर मुंहिंजे लॻ लाॻापे जे करे उन्हनि खे छॾाइण लाइ शायदि अव्हां खां पैसा वरिता हुअईं पर पोइ वरी साईं पुलिस मुर्गो फाटक बंदि करे बीही रही शायदि इन करे पैसा वापसि कयईं हाँ जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त पोइ तव्हां मूंसां ॻाल्हि छो न कई साईं अलाए जे साईं मंसूर साहब अव्हां सां अलाए छो ॻाल्हि कोन कई आहे हा इहे ई त बेवाजबियूं थो करे तॾहिं त चवां थो त हुनखे सम्झा त पंहिंजनि सां हिजाब न कबो आहे पोइ सम्झाईंदुसि हा साईं अव्हांजो हुकुम आहे ज़रूरु सम्झाईंदोसांसि हा बसि इन लाइ घुरायो मैं पोइ साईं मूंखे इजाज़त साईं हा भले सलाम साईं हा इंस्पेक्टर आहे जी ॻाल्हायां पियो हा सुलेमान थो ॻाल्हायां कहिड़ा हाल आहिनि सलेमान साहब हा बिल्कुलु ठीकु आहियां मूं तहक़ीक़ात करे छॾी आहे पोइ जीअं हुकुम थिए हमराह खे तूं भले सोघो रख पर हुन सां गॾु मुंहिंजा ॿ शर्त आहिनि अव्हांजा शर्त क़बूल आहिनि हिकु त इहो त तव्हांजे मुंहिंजे विच में जेके बि ॻाल्हियूं हलनि थियूं इहे सीक्रेट रखणु खपनि उहे त अॻु में ई सीक्रेट आहिनि ऐं ॿियो शर्त इहो त 4-5 ॾींहं रखी उन खां पोइ तव्हां इहो कमु कजो बिल्कुलु ईअं थींदो ॿियो को हुकुम न महिरबानी Please sit down. Thank you. मिस्टर मंसूर हिते अचण खां अॻु में तव्हां पंहिंजनि कपिड़नि जो जाइज़ो वरितो आहे सर आऊं पंहिंजनि कपिड़नि लाइ घटि ॾिसंदो आहियां सर तव्हांजी कमीज़ जा बटन खुलियल आहिनि जी सर बिल्कुलु खुलियल आहे छा इहा बदइख़लाक़ी न आहे माफ़ कजो सर आई एम सो सॉरी ऐं हिकु सेकंड जे अंदरि अव्हांखे बदइख़लाक़ मां बाइख़लाक़ थी थो ॾेखारे हाँ तो ठीक है सर भला अॻु में कोई इंटरव्यू ॾिनो अथव इंटरव्यू न सर बसि पोइ तव्हांजो ॾोह न आहे छो सर का ग़लती थी वई मूंखां बसि ठीकु आहे सर एतिरो काफ़ी आहे Mr. Matlu? Yes, sir. Would you like to ask? अव्हां कहिड़े जज़्बे ऐं मक़सद तहत नौकरी करण था चाहियो सर रोज़गार हासिल करण जे जज़्बे तहत क़ौम जी ख़िदमत न सर ख़िदमत त बिना मुआवज़े जी कबी आहे पघार वठण खां पोइ त को बि कमु ख़िदमत नथो रहे उहो त पोरियो थियो वञे I see. औरंगज़ेब आलमगीर कहिड़े सन में ॼाओ हो सर इहो क्वेश्चन त आहे हिस्ट्रीअ जो
ऐं हिते तव्हां इंजीनियर थियण लाइ आयो आहियां। इंजीनियर लाइ तारीख़ जो शूर हुअणु ज़रूरी नाहे? छो न सर, बिल्कुलु आहे, पर इंजीनियर लाइ बादशाहनि जे ॼम जी तारीख़ खां वधीक मोहन जे दड़े जी कंस्ट्रक्शन ऐं बैरेज जे फैलाव जी ॼाण हुअणु ज़रूरी आहे। Any other question? No, sir. I think it's all right. Okay, now you can go. Thank you, sir. Thank you. हाँ, वठी हलोस सिधो थी हल। साहब वरी छा थियो? चाबी रहिजी वई आहे। चाबी रहिजी वई त पोइ छा थियो? साहब जॾहिं मुंहिंजा कमाइण वारा ही हथ लाक करे छॾिया अथव त पोइ पनाह ॾियण वारे हिन घर जे दरवाज़े खे बि त लाक करे छॾियो। किथे चाबी? विहाणे जे हेठां पई आहे। बस जी साईं, ॾिस विहाणे हेठां चाबी। वठ साहब, मुंहिंजा हथ त काबू लॻा पिया आहिनि। तूं ई खणी दर बंदि कर। बस ओकरी चाबी वठी हलोस। चाचा बस मां ॾिसी त पई। पर चाचा तोखे छो झलनि? हमर हयातीअ में न कॾहिं ओवरटेक करण जी कोशिश कईसीं, न रॉन्ग साइड वियासीं, न कंहिंखे पासो हयोसीं, न फुल लाइटूं ॾिनियूंसीं। पोइ बि साहब चवनि था त ॾोहारी आहियो। किस्मत बस मां ही ॾींहं बचड़ा हुआ। चाचा अड़े हाणे हल, घणो ई ॻाल्हाए वरितई, अॻ में थी। चङो मां। केर आहे? वालेकुम वाला केड़ा? ठीक है। अम्मा, ओ अम्मा, अतो आयो आहे। अची वियो बा? तमामु ख़ुशि। हा पुट, तुंहिंजो ॾाढो इंतज़ारु हो। इंतज़ारु हो त मां अची वियुसि। अम्मा, तूं भाणे सां वेही ॻाल्हियूं कर, तेसीं हम चांहि ठाहे अचां। हाँ हाँ दा, कीअं थियो इंटरव्यू? सुठो न थियो। ॻाल्हाइण में त ॾाढो तेज़ आई। शायदि ॻाल्हाइण ई मुंहिंजे गले पइजी वियो। छो? सवाल ई हूंदा पुछां, घुराए निकिरी नौकिरी लाइ सवाल पुछनि ॿिया। नौकरी न ॾियणी हूंदनि। ख़ैर, मूंखे नौकरी मिले न मिले, पर हैरान आहियां त उन्हनि माण्हुनि खे लाइ कीअं नौकरी मिली आहे। पोइ हाणे छा थींदो दादा? छा वरी छा थींदो, जेकी थींदो ॾिठो वेंदो। बाबा बाबा,
अदो चए थो त इंटरव्यू सुठो न थियो। इंटरव्यू खे हाणे ड्राइवर में हाणे भाणे जो ख़ैर घुर। छा थियो बाबा? बेली ॿुध, दुकान तां हेॾां वठी भॻो आहियां। पर बाबा ख़ैर त आहे न? चई त हथ वधाई, चई त टोपी लाहे पेरनि ते रखाई। बाबा ॻाल्हि छा आहे? पहिरीं मूंसां वाइदो कर, जीअं चवां तीअं कंदे। पको वाइदो? त पोइ ॿुध, अॻे बि मूं तोखे झलियो हो, हाणे बि झलियां थो त इन शरीफ़ा ऐं शहबाज़ खां पासो कर। बाबा शरीफ़ा वारी ॻाल्हि त ठीकु आहे, पर शहबाज़ खां छो पासो कयां? शहबाज़ खे बि साॻिए केस में झले विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बादशाही जो ख़ैर। केड़ा न आयो? अल्लाह जी मेहरबानी आहे। तू तो पुलिस खां भी कोन डरे। सरकार बता सांजी आहे। बाबा सरकार वठंदी आहे, ॾींदी न आहे। बाबा असां बि त मिसकीन माण्हू आहियूं। पुलिस खे फुरिंदे तोखे ॾिठो हो। बाबा साईं नाराज़ न थियो, 10 ॾियो, 10 न ॾियो त 5 रुपया ॾियो। अच्छा 5 रुपया वठ, हाणे टर मुंहिंजे सिर तां। मला वधाई दी। असांजी नज़र माण्हू जे खीसे ते ऐं तुंहिंजी नज़र असांजे खीसे ते। बाबा अयूब त तही खाईंदो। बेड़ा पा। हेलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। बाबा वरी कंहिंखे ॿधिया? सर अवां लाइ कंहिंजी ॻाल्हि था करियो? हिकिड़े नालो मालिक ॾिनो आहे, ॿियो शहबाज़ आहे, एंट्री का छोकिरी आहे। सर अवां खे टेलीफोन ते ॿुधायो अथऊं। हिननि खे छॾिणो आहे। मगर सर हो त तमामु वॾे केस में फाथल आहिनि, अख़बारनि में ॻाल्हियूं अची वियूं आहिनि। केस केॾो बि वॾो हुजे पर पंहिंजे नौकरनि खां त वॾो न आहे। तूं अख़बार वारनि जी परवाह न कर, अख़बार जूं सुर्खियूं बदिलबियूं रहंदियूं आहिनि। जी सर। मथां जो हुकूम आहे त असां हुनखे आज़ादु करे खेनि इतलाह ॾियो। मगर सर हिन माण्हू जी सिफारिश मथे कीअं पहुती? हिते तव्हां वटि कहिड़ा असर रसूख वारा माण्हू आहिनि? सर 2 माण्हू आहिनि जंहिंजे मथे हलंदी आहे। केरु केरु आहिनि? हिकिड़ो सेठ सलेमान आहे ऐं ॿियो रुस्तम ख़ान। इन्हनि ॿिन्ही मां माण्हुनि खे वधीक ओबलाइज केरु कंदो आहे? सर रुस्तम ख़ान। ऐं सेठ सुलेमान? सेठ सुलेमान त पाण हिकु जवाबदार बदिरायो आहे। हा त पोइ रुस्तम ख़ान ई हूंदो या को 3 माण्हू ॿिया। मगर सर मूंखे नथो सुझे। बहरहाल जेको बि हूंदो तोखे फ़ोन कंदो ऐं जवाबदार हुनजे हवाले करणा आहिनि, या जेकॾहिं जिते हू चाहे त जवाबदारनि खे उते पहुचाइणो आहे। मगर सर इहो ज़रूरी आहे त जवाबदार उते पहुचायां? हा इहा ॻाल्हि बि हुकुम में शामिल आहे, सम्झी? ओके सर। तोखे त बहानो घुर्जे दोस्तनि सां मिलण जो। हा जहिड़ो तर तूं पंहिंजी साहेड़ियुनि सां मिली कोन, चऊं ई चल आउं अचां। जी रुस्तम ख़ान जा थो करे। छा थो चए? को ज़रूरी कमु अथसि। चओसि त हिकिड़े हंधा थी अचां थो। केतिरी देरि में? अचां थो। मां हलां थो। ठीकु आहे तूं हल। वालेकुम सलाम। हा मंसूर, छा हाल आहे? तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक, वेहो। महिरबानी। कहिड़ा हाल आहिनि? तव्हां पंहिंजा हाल ॿुधायो। बाबा तूं त असां सां ज्यादती थो करी। कराची विए वरी वापसि मोटी आए त ॿुधाई बि कोन, पोइ मजबूरन अञा पोइ मोकिलिणो पियो। न चाचा अहिड़ी ॻाल्हि न आहे। बग़ैर न्यापे जी बि हलियो छा? बग़ैर न्यापे जे कॾहिं अची आहे बाबा। बहरहाल हू इंटरव्यू कीअं थियो? सुठो न थियो।